दौरान किताब असादा वक्त खलील अहमद कासमी हे नूरानी चेहरा अवां जे सामू जलवा अफरोज आहिनि अलहमदानी रूहानी किताब थींदा रहंदा हींअर किताब दिल नवाज़ जे लाइ आऊं दावो अटकाईंदड़ ऐं उन्हनि खे गोॾा खोड़ाईंदड़ मुफ़क्किर अहले सुन्नत मशहूरी जन खे अर्ज़ात अचनि पंहिंजे नूरानी रूहानी इरफानी बयान सां अहले बातिल जे लाइ शमशीर आवाज़ जे नारनि जे गूंज में नारा तकबीर नारा मुर्शिद करीम भेड़ मशहूरी शरीफ वाला आलमीन वल्आक़िबतु लिल्मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलाम सय्यिदिल अंबिया आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अर्रहमानिर रहीम वला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबिल अय्युहल्लज़ीना आमनु तस्लीमा सल्लल्लाहु अलैका या अॼुकल्ह हिकु लफ़्ज़ इस्तेमाल करे माण्हुनि खे गुमराह कयो थो वञे। अॼु जेको ॿियनि खे घटि वधि ॻाल्हाए पोइ इन सां मोहबत पूरी थींदी। नौजवान अॼु दुश्मननि जे हमले ते आहे ऐं उन जे मथां वेबसाइट्स ते पंहिंजी तस्वीर अपलोड करे चवे थो त बाबा मूंखे कमेंट्स ॾियो त मुंहिंजी तस्वीर सुहिणी आहे या न। त मदीने वारे साईं जी बेअदबी कजे जरूरी न है त अहले बैत जी मोहब्बत जो नारो लगाइजे त सहाबा इकराम जी बेअदबी ऐं गुस्ताखी कजे त अहले बैत जी मोहब्बत को पूरी थींदी। मदीने वारे साईं जी मोहब्बत उन खां निकिरी फ़ज़ाहिर लफ़्ज़ ॾाढो भलो आहे। फ़ज़ाहिर लफ़्ज़ ॿुधण में ॾाढो करण खे वणे थो पर उन जे पोयां जेके मक़सद उहे ॾाढा हानिकार नुक़सानकार आहिनि। वो लफ्ज़ कहिड़ो आहे? वो लफ्ज़ इहो आहे दादा सभ खां वॾो मज़हब इंसानियत जो लफ्ज़ ॾाढो करण खे वणे थो पर असांजो नौजवान इहो नथो सोचे या इहो कानून ऐं उसूल इंसान ज़ात जी फलाह बहबूद जा इंसान ज़ात जा इस्लाम खां वधीक ॿियो कंहिं ॾिना आहिनि। अॼु जेके मुल्क जिन हाणे अची करे अच्छी ऐं कारे जे फ़र्क़ खे ख़तमु कयो आहे उहे असांखे ॿुधाईंदा त इंसानियत छा हूंदी आहे। उहे असांखे ॿुधाईंदा इस्लाम जे वारिसनि खे अज़ीज़ान मोहतरम असांजो नौजवान तबको उनखे मां विञाइण जो न आहे। हे वक़्तु ज़ियान करण जो न आहे।